जी असां वटि ताज़ी हाणे बोड आई आहे बरसातुनि जे करे। इएं कंहिं दौर में हिकिड़े कंहिं ॻोठ में बोड आई, उते हिकिड़ी औरत पंहिंजो नंढो ॿारु जेको ॼावल ॿारु हुयो उहो खणी करे वञी हिकु गार में पनाह वरिती, उते महफ़ूज़ हंध ते पहुती। जीअं हाणे माण्हू असांजा महफ़ूज़ हंधनि ते पहुचनि था वञी ऐं कैंपनि में रहनि था हिते अची, ईअं ई उहा औरत पंहिंजे नंढे ॿार खे खणी हिकु गार में वञी करे पनाह वरिती। उते उन ॿार खे उते गार में रखियो। उते ई उहो ॿारु पलंदो रहियो। आहिस्ते आहिस्ते उनजी माउ वरी ॿाहिरि वेंदी हुई रोज़गार सांगे या को मानी वग़ैरह कंहिंखां वठी ईंदी, ॿार खे उते खाराईंदी, खीर बि पीआरींदी हुई। जॾहिं ॿाहिरि वेंदी हुई त वॾो पथर हिकिड़ो गार जे मुंहं में ॾेई वेंदी, बंदि करे वेंदी त जीअं ॿारु ॿाहिरि न निकिरी वञे। उहो ॿारु उते रही रही उते ई वॾो थी वियो, नौजवान थियो, 15 साल 16 18 साल थी विया हुनजी उमिरि। वॾो थी वियो त पोइ बि उहो अंदरि ई हुयो गार में। हुनजी कुल काइनात उहा गार हुई, गुफ़ा हुई, ऊंदा ई गार जंहिंमें का रोशनी न हुई ऐं जेको बि हुनखे खाधो पीतो उते हुनखे माउ आणे ॾींदी, हुनखे ॿाहिरि न कढंदी हुई। हिकिड़े ॾींहुं हुनजी माउ ॿाहिरि वई कमकार सां, गार जो दरवाज़ो चइजे या पथर जीअं बंदि करे हली वई, मुंहुं बंदि करे वई हुनजो। नौजवान गार में वेठो ई हुयो उते गुफ़ा में, त उते हिकिड़ो नांग ज़ाहिर थियो। नौजवान खे भउ थियो त हाणे नांग आयो आहे त मूंखे ॾंग हणंदो, मारे छॾींदो। आख़िर हुनखे कुझु सम्झ में न आई ॻाल्हि। हुन छा कयो, पथर खे हटाए। ज़ाहिर हाणे नौजवान ताक़तवर थी वियो, हुन पथर खे हटायो त पथर हटी वियो, गार मां ॿाहिरि निकिरी आयो। जॾहिं ॿाहिरि निकितो त हुनखे दुनिया ई ॿी नज़र आई। ॿाहिरि निकितो, बाग़नि में वियो मुख़्तलिफ़, उते सरसब्ज़ बाग़ हुया, ॿाहिरि फसल हुया, बाग़ में मेवा बीठा हुया, उहो हुन पटे खाधा। वरी जेको आहे उते वाह वहे पियो, उतां हुन जेको आहे सो हथु मुंहुं धोतो, पाणी पीतई। हुनखे माना दुनिया ई नई लॻी ॿी, ॾाढो ख़ुशि थियो। उहो चयो दुनिया त हीअ आहे, मां त सॼी उमिरि नंढे हूंदे खां वठी सिर्फ़ु गार ऊंदा ई गार में ई रहियमि, हिकिड़ी गुफ़ा में ई रहियमि, दुनिया त हीअ आहे असल में। तव्हांखे ख़बर आहे त उहो नौजवान केरु हुयो? उहो नौजवान तव्हां आहियो। ख़ासि करे जेके बोड जा सतायल हिते आया आहिनि हाणे कराची में, उहे पंहिंजी हुन जेका कुल काइनात हुई उते ई ॻोठ में जेको उते रहंदा हुया, ऐं असांजा जेके माण्हू उन्हनि जे लाइ कुल काइनात ई आहे। सुबुह जो बसि बनीअ ते हारपो करिणो आहे, शाम जो होटल ते वेहणो आहे, वञी चांहि पीअणी आहे, राति जो वरी सुम्हणो आहे, सुबुह जो वरी पाणीअ जे वारे ते या बनीअ ते कमकार में, उन जी सर्किल में रहनि पिया। जॾहिं हाणे उहे हिते आया आहिनि कराची में बोड जे करे, त हिते हुननि दुनिया ई ॿी ॾिठी आहे। ईअं ई तव्हांखे जेके कराची में ख़ासि करे आया आहिनि नौजवान या जेके नंढा ॿार, कल्ह टे ॾींहं ख़बर पई त हिते हिकिड़ी कॉलेज में कैंप लॻल आहे, गर्ल्स कॉलेज में, उते हिकु औरत खे ॿार ॼाओ आहे, जंहिंजी छठी बि कयूं उतां जे जेके रज़ाकार आहिनि उन्हनि सभिनी मिली करे। हाणे उहो ॿार हिते ॼाओ कैंप में, या ॿिया जेके नंढा ॿार हिते आया आहिनि, उन्हनि जे लाइ इहा दुनिया ई नई आहे। कराची शहर हिकिड़ो इंटरनेशनल शहर आहे, त हिन कराची खे ई पंहिंजो करिणो आहे, दुनिया ॾिसणी आहे। वरी अञा अॻिते ॿी दुनिया आहे, हितां ई वरी हितां असांजा माण्हू हितां क़तर वेंदा, ओमान वेंदा, दुबई वेंदा, इहे वॾा थींदा, हिते ई पढ़ंदा। त दुनिया अलाह साईं ख़लक़ी आहे तव्हांजे लाइ, त उन में निकिरो, ॿाहिरि निकिरो, दुनिया ॾिसो त दुनिया कहिड़ी तरक़ी कई आहे। तव्हां पंहिंजे उन ई सर्किल में सिर्फ़ु न रहो। इन किसे मां असांखे इहो सबक़ु मिले थो त असां जेके ऊंदाहीअ में रहिया आहियूं सॼी उमिरि, हाणे उते ॻोठनि में ॾिसो तव्हां, बिजली आहे कोन उते तव्हां ॾिसो त का अहिड़ी सहूलियत न आहे, न सिहत जी सहूलियत आहे, न का सुठी तालीम आहे। हाणे जेके कराची में आया आहिनि ख़ासि करे उन्हनि खे मां इहो ई चवंदुसि, ॿिया बि दोस्त उन्हनि खे सम्झाइनि था, सभिनी खे काउंसलिंग कनि था, त कराचीअ खे पंहिंजो कयो, हिते तालीम हासिलु कयो, पोइ हितां वरी ॿाहिरि मुल्कनि में वञो ऐं पंहिंजे मुल्क जो नालो रोशन कयो ऐं पंहिंजे ख़ानदान जो नालो रोशन कयो। हिन किसे मां इहो सबक़ु वठो तव्हां सभई। वरी वापसि न हलियो वञो पंहिंजे वथाणनि ते, उते ई वञी वरी उहा ई ज़िंदगी गुज़ारियो, त पोइ फ़ाइदो ई न थियो तव्हांखे। जेको अलाह साईं हिकिड़ो मौक़ो ॾिनो आहे त तव्हां कराची में आया हो, हिते अची करे तरक़ी कयो, तरक़ीअ जूं नयूं नयूं राहूं ॻोल्हियो। इन ते मूंखे अॼु इजाज़त ॾींदा, वरी नए किसे सां गॾु तव्हांजे साम्हूं हाज़िर थींदुसि।